टंडो अल्लाह यार जी आज़ादारी में मरहूम आज़ादारनि जी यादगार ख़िदमतुनि खे साड़िजे थो। रिपोर्ट मंज़ूर कालरो। टंडो अल्लाह यार में अहले बैत अलैहिस्सलाम सां अक़ीदतमंदीअ वारे लाड़े सबबि मुहर्रम हराम दौरान आज़ादारी जो सिलसिलो घणो अगाटो ॿुधायो वञे थो। इन मुनासिबत सां वेझड़ाई वारे 8 से 70 जे ॾहाके में आज़ादारी खे वेझे खां ॾिसण तोड़े शिरकत जो मौक़ो मिलियो। ईद उल अज़हा जे ॾींहुं ईद नमाज़ खां पोइ नगारा वॼाए मुहर्रम जो आगाज़ जो इत्तला ॾियण जी रिवायत हलंदी अचे, ख़ासि करे इमाम बारगाह हैदरी, जंहिंखे अधु मकानी सॾींदा हुआ, जंहिंमें चाचा अली बख्श हैदरी जो नंढो भाउ अस्तू मौला बख्श खे नगारा वॼाईंदे ॾिसंदा हुआसीं। संदसि वफ़ात बाद नियाज़ हैदरी पंहिंजे चाचे वारी रिवायत जारी रखी। उन जी वफ़ात खां पोइ हाणे संदसि फ़र्ज़ंद ज़िग़म अब्बास हैदरी इमाम बारगाह हैदरीअ में नगारा वॼाए हिन रिवायत खे ज़िंदा रखियो पियो वञे। अंदाज़नि 20 ज़ुल्हज धारे घरनि ऐं इमाम बारगाहुनि जा अलम पाक लाथा वञनि था, जीअं नए सर रंग करणु, बल्ब लॻाइणु, बैरकुनि जी तब्दीली ऐं सिंगारण वग़ैरह जे कमनि कारनि बाद पहिरीं मुहर्रम खां अॻु ॿीहर अलम पाक तयारु करे बुलंद कया वञनि। अहिड़ी तरह नुंहां पढ़ंदड़ बि नुंहनि जूं धुनूं शाइरी खे पको करण लाइ प्रैक्टिस शुरू करे छॾीनि। अॻे केतिरा आज़ादार मुहर्रम जो चंडु ॾिसी पंहिंजे घरनि ऐं औताकनि जूं खटूं ऊंधियूं करे कारा वेस ढके सोग जी शुरूआति कंदा हुआ। हाणे किथे किथे इहा रिवायत ॾिसिजे थी, अलबत्ता पट ज़मीन ते सुम्हण खे अवलियत ॾिनी वञे थी। कंहिं वक़्त में सभ खां पहिरीं एतिराम तौरु गाज़ी अब्बास सां मनसूब दरगाह मौज दरिया शाह जी हवेली वॾो पिड़ जो अलम लहंदो हो ऐं बुलंद बि सभ खां अॻु कयो वेंदो हो, जंहिंमें बुज़ुर्ग जवान ॿारड़ा शिया सुन्नीअ खां वेंदे केतिरा हिंदू धर्म जा पोइ लॻ अलम बुलंद करण वारे ॾींहं ते अची शामिल थियण खे सवाब जो दर्जो सम्झंदा हुआ। अलम बुलंद करण जा सिलसिला बि आज़ादारी जे हिसे में शुमार थियनि था। अलम बुलंद करण वारे सिलसिले खां पोइ आज़ादारी जा ॾिहाड़ा अशराए मुहर्रम शुरू थी वञण जी रिवायत हलंदी अचे। इन मूजिबि जामे मस्जिद अली इब्ने अल हुसैन चंबड़ रोड में हिकु पहिरीं मुहर्रम खां 10 मुहर्रम ताईं अहले बैत जे हुबदार ज़वार हाजी मोहम्मद ख़ान पिताफ़ी तरफ़ां मजलिसूं बर्पा थींदी हुयूं। बुज़ुर्ग शख़्सियत हाजी साहिब जी ॾुखोईंदड़ वफ़ात खां पोइ उहे ज़िम्मेवारियूं मोहबे अहले बैत ज़वार हाजी शफ़ी मोहम्मद पिताफ़ी जिन जी निगहबानी में आलीशान इंतज़ामनि सां बर्पा थियनि थियूं, जंहिंखे उलमा ख़िताब कनि था। कुझु सालनि खां पिताफ़ी साहिबान पारां औरतुनि लाइ ठहिरायल इमाम बारगाह में आज़ादारी जा इंतज़ाम थियण लॻा आहिनि, जिते करबला जे शहीदनि जी यादि में पिताफ़ी न्याणियूं नुंहां ऐं मजलिस पढ़ी बीबी सैयदा जे गम में शरीक थियनि थियूं। अहिड़ी रीति मुहर्रम दौरान सबीलुनि, ज़ुलजनाहनि, शबीह मुबारकनि, सेजनि, पींघनि ऐं ताज़िए जा इंतज़ाम कया वञनि था, जेके सरकारी इजाज़त नामे परमिट रखंदड़ हर हिकु सैयद अमानुल्ला शाह खां पोइ हाणे सैयद ज़ाहिद हुसैन शाह गादी नशीन दरगाह सख़ी मौज दरिया शाह ऐं ॿियो नियाज़ हैदरी बाद संदसि फ़र्ज़ंद जे काफ़िले सालार वारी हैसियत में, जॾहिं त वॾे जी हैसियत में इमदाद हुसैन हैदरीअ जे हिदायतुनि मूजिबि जुलूसनि में शामिल थी घूम कंदे आज़ादारी जारी रखी वञे थी। यादि रहे त टंडो अल्लाह यार शहर में सम्झां थो त 45 या 40 सालनि खां 2 जुलूसनि जो सिलसिलो शुरू थियो। उन खां अॻु हिकु जुलूस जेको दरगाह सैयद मौज दरिया शाह जी गादी नशीन जी रहनुमाई में आज़ादारीअ वास्ते निकिरंदड़ हो, हिन शहर में 4 मुहर्रम खां जुलूसनि जो सिलसिलो बाक़ाइदा वॾो पिड़ पाकदामन बीबी साहिबान जी हवेलीअ सां मोमिननि जे अक़ीदत मंदीअ सबबि शुरू थिए थो। राहिब पाड़ो जे हैदरी चौक ते कंहिं वक़्तु हुबदार अहले बैत अली बख्श सुबह पोटो तरफ़ां वॾी ख़ूबसूरत सबील जो इंतज़ाम कयो वेंदो हो। हाणे उहे इंतज़ाम ॿियनि आज़ादारनि संभालिया आहिनि। टंडो अल्लाह यार में मुहर्रम दौरान या बाद में आज़ादारी जे हवाले सां चाचा अली बख्श हैदरीअ जो घर औरतुनि जी आज़ादारी में पेश रहियो, जिते अॼु बि साॻी तरह सिलसिलाए आज़ादारी हलंदी अचे। हिते मुंहिंजे दौर में नामियारा नुंहां पढ़ंदड़ बुज़ुर्ग थी गुज़रिया। तिन में उस्ताद मोहम्मद ईसा कमराणी, मोहम्मद इस्माइल सुबो पोटो, उस्ताद अब्दुल हक मंगणहार, उस्ताद हाजी मोहम्मद साले सुमरो, डॉक्टर मौला बख्श समो, साईं ग़ुलाम हुसैन सुमरो, जिन जूं नुंहां पढ़ण जे हवाले सां यादगार ख़िदमतूं विसरियूं न आहिनि। उन्हनि समेत मर्सिया पढ़ंदड़नि में चाचा अल्लाह बख्श चूड़ीगर, ओस्तो लखानो, प्यारो शीदी, सैयद हैदर शाह लखियारी ऐं के ॿिया
मोहबानी अहले बैत जेके मुंझी सांभर में मुंहुं ॾिठा, जिन जूं टंडवलाया जी आज़ादारी में यादगार हिस्सा पतियूं रहण करे खेनि मुहर्रम जे महीने में यादि करण सां लुढ़क वहण लॻनि था। अॼु असांजा उहे सरगर्म रहंदड़ बुज़ुर्ग ज़ाहिरी तौर गॾु नथा ॾिसजनि, पर रूहानी तौर हू साॻी तरह ज़रूरु इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी आज़ादारी में शामिल रहनि था। हितां जी मरहूम आज़ादारनि बाबति हिकु जो तफ़सील आहे, जिन मां कुझु जी सार लहंदे कयल ख़िदमतुनि जो गॾियल तौरु ज़िक्र कंदे खेनि सलाम पेश कजनि था। उन्हनि में बिरादरम नज़र हुसैन सुबह पोटो, चाचा न्याज़ हुसैन मीरजत, ख़ान साहिब नज़ीर अहमद बिचाणी, अल्लाह बचायो मोहम्मद जुमन सुबह पोटो, ताहिर ज़ादा, ज़रई बैंक जो अॻूणो मुलाज़िम बुज़ुर्ग अली मोहम्मद कमरानी, सैयदा हाफ़िज़ शाह बरादरान, अली हसन कुरैशी, जुलूस में सबील प्यारिंदड़ लाहौती सूमरो, शरनाई नवाज़ महरो फ़क़ीर मंगणहार ऐं ॿिया केतिरा ई ख़ुसूसन मुहर्रम जे 10 ॾींहंनि दौरान सरगर्म रहंदड़ आज़ादार हुआ, जिन जूं यादूं कंहिं न कंहिं रीत आज़ादारी जी निस्बत सां गर्दिश में रहनि थियूं। रब साईं मरहूम आज़ादारनि जा दर्जात बुलंदतर फ़रमाए। आमीन।